नाज़रीन असां मौजूद आहियूं नवाब शाह प्रेस क्लब वाडो जिते GHA पारां पंहिंजे मुतालबनि जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। असांजा एहतजाजी नुक़्ता सिर्फ़ु इहे आहिनि त हेल्थ रिस्क अलाउंस असांखे ॾिनो वञे, जेको मिले पियो थो उहो छो ख़तमु कयो आहे। हा, जीअं तव्हां ॾिठो आहे त सिंध में हींअर बरसाति बोर्ड वॾी तबाही आंदी आहे ऐं इन तबाहीअ में हेॾो सारो फ्लड हो, तॾहिं बि असां सिंध मेडिकल या डॉक्टर या नर्सिंग इन्हनि सभिनी कमु कयो आहे। बजाए उनखे एप्रिशिएट करण लाइ या उन कुझु ॾियण लाइ उहो छुटो, पर जेको उनजो रिस्क अलाउंस आहे उहो असांजो ख़तमु कयो वियो आहे। असांजो फिलफोर मुतालबो आहे रिस्क अलाउंस बहाल कयो वञे। अॼु असांजो 5 ॾींहं टोकन बाइकाट आहे। असांजा मुतालबा एॾा ख़ासि कोन्हनि, इहे 4-5 आहिनि जेके रिस्क अलाउंस जी बहाली आहे ऐं ॿियो सर्विस स्ट्रक्चर आहे। कॾहिं असांजा मुतालबा इहे जाइज़ हल न थिया त पोइ उनजो ज़िम्मेदार सिंध गवर्नमेंट हूंदी। ये 35,000 मेडिकल ऑफिसर जा, 17,000 पैरामेडिकल जा, 15,000 PG ऐं 10,000 हाउस ऑफिसर। ॿुधण में इलाही घटि था लॻनि, पर मां तव्हांखे टोड़े ॿुधायां। मेडिकल ऑफिसर जो हाउस रेंट जेको आहे 6,000 रुपया, 17 ग्रेड जे ऑफिसर जे घर जो रेंट ॾियो था 6,000 रुपया। असांजो कन्वेंस अलाउंस हॉस्पिटल अचण वञण लाइ जेको पेट्रोल जो ख़र्चु सरकार असांखे ॾिए थी उहो 5,000 रुपया। ठीकु आहे। नॉन प्रैक्टिसिंग अलाउंस जेका असां क्लिनिक नथा कयूं उन्हनि जो नॉन प्रैक्टिस अलाउंस आहे 4,000 रुपया। हाणे इहो सवाल मां आवाम ते थो छॾियां त छा को डॉक्टर 4,000 या महीनो नथो कमाए सघे प्राइवेट क्लिनिक करे? ही कहिड़े क़िस्म जो दौरु आहे? तव्हां असांखां असांजी रोज़ी रोटी फुरण जी कोशिशि था कयो। नाज़रीन एहतजाज कंदड़नि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त जेकॾहिं असांजा मुतालबा न मञा विया त एहतजाज जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रखियो वेंदो। कैमरामैन शोभान खासकली सां गॾु अकरम चांडियो, KTN न्यूज़, नवाब शाह।